अरे 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 जाता अरे अरे चला की दिखता अरे दिखता अरे था कहे तो मोर मोर इते चंगो हां उसने सड़न ते खबर पवंदई के कबू अञाणी सा जुल्म मुआजा का हलाने हले ए खुदा जी का मार पौंदव का रब जी निभा दो भाई अचो तारो गाते देर थी विंदी तू हलदा मां चा पई जल्दी निकरण जी कजाए ये न थे जो गालन में भी रह जाए चाची तू मुखे अकेलो छड़े करे कहा ते थी वने पोया रबू तो घर अचे पोए मां पुट जो शक मुझे मथा तो थे इहो कोन था सोचो त इन में डो मुझो नाही डो तहां जो या रबू जो मां इन जे करे चवां थी या त तू कहा ते न वन या मुखे पाण सा गड वठियल मां बाहर वनी दिसा थी जे कदे रुस्तम मुखे मिली तो वने ना त मां उन्हें के मोकलिया थी न चाची रुस्तम डी लाड़े करे पो तो अचे तू न वन चाची जे कदे मां गा हला न व्यस न त माल भुख मरी विंदो इंसान जे जान का वधिक माल जी कीमत ना है होंदी जे कने रुस्तम शक में अची करे मुखे मारे विजे त पोइ तू खुश थी है अम्मा अल्लाह ही न एड़ो डी आणी दो मां पेरी रुस्तम के वनी मोकलिया थी ओ थी गा ते वना जन्नत पोया घर जी पारत हुजई असां दा मुलादा के कराची खणाए था वञो पर हिते डॉक्टर छा था चवन जन्नत डॉक्टर दिलासा त ॾियनि था पर अदा जी तबियत में को बि सुधारो कोन थो अचे जीअं होश में तो अचे त सूर जूं वॾियूं दाहूं थो करे वरी डॉक्टर उनखे सुयूं हणी बेहोश करे था छॾनि अदा जा अंदरियां ज़ख़्म हिते छुटण मुश्किल आहे वधीक जे करे असां दा मुलादा के हिते रहायोसीं न तो उनजे मौत जो कारण असां बणबासीं असां माण्हू छा सम्झंदा त पैसनि बचाइण जे चक्कर में पंहिंजे भाउ खे अज़ाब ॾेई ॾेई मारे विधऊं मां त पंहिंजे भाउ मथां लख लुटाइण लाइ बि तयार आहियां पंहिंजे तरफ़ां कोशिश त कयूं वधीक अदा जा नसीब अल्लाह हयाती ॾिनुस तहां पोयां जो को बि फिक्र न कयो आऊं वेठी आहियां न तहां अदा खे जल्दी खणी वञो उते पहुचण खां पोइ मां अदा अनवर खे वापसि मोकिलींदुसि पर हिते पहुचण ते उनखे 2 ॾींहं लॻी वेंदा पोयां घर तुंहिंजे हवाले आहे जन्नत रात जो आराम न कजांइ बंदूक खणी मुड़सन जियां पहरो ॾिजांइ ऐं नाज़ा सां कंहिं पाड़े जी औरत नंढड़े ॿार त छा पर घर जे मथां कंहिं पखीअ खे पर हणण बि न ॾिजांइ किथे ईअं न थिए जो असां घर खां ॿाहिरि शहर में हुजऊं ऐं नाज़ा वरी जबल सां निकिरी वञे छोरी खे त कमरे में बंद करे वेठी आहियां ऐं कमरे जे दर खे तालो हणी चाबी पंहिंजे रए में ॿधी छॾी अथमि तूं घर जी को बि फिक्र न कर हा बाक़ी ॿाहिरि बन्नी ऐं माल जी कंहिंखे पारत करे छॾ जन्नत मूं हारिन ऐं धनारनि खे चई छॾियो आहे पर जेकॾहिं फसल सुके थो त सुकण ॾेसि माल बुख थो मरे त उनजी परवाह नाहे बस असांजी केर मौजूदगी में को असांजी खड़ह न टपे न न इन्हे जी तू को फिक्र न कर आऊं आहियां न घर में इहे समझ वली ते घर में एक मर्द भी मौजूद है चंगो जन्नत हाणे दुआ करे छॾजांइ अदा मुलादाद खेरन सां घर अचे
शेर खान, हिते सरेआम मिलण सां सिवाय बदनामी जे ॿियो कुझु बि न आहे। बाबा साईं खे पहिरां ई मूं मथां शक थी पियो आहे ऐं मां नथी चाहियां त हुनजी शक खे यकीन जो रूप ॾियां। मोहब्बत बदनाम हूंदी आहे, बदनाम। जेकॾहिं बदनाम थियासीं न त हिन ॻोठ में तव्हांखे वेहण कोन ॾींदा। दुआ, तू मुझो फिक्र न कर। मुंह में अञा एतिरो दम आहे जो मां अकेलो ई उन्हनि खे मुंहुं ॾेई सघां थो। जेकॾहिं तूं बाबा साईं उन्हनि जे माण्हुनि जे मथां हथियार सिधा कया न त उन सां अञा बि नफ़रत वधी वेंदी। पोइ त मां बसि कोटनि में बंदि थी वेंदसि। इन जे करे चवां थी, हाणे मूंखे जॾहिं बि वक़्तु मिलियो त मां तुंहिंजे घर ईंदसि। हाँ? तू मुझसां नफरत करण शुरू करें। जंहिंजो खौफ हुयो उहो ई थियो। हाणे हितां जल्दी निकरण जी कर। पर तूं दुआ, मां हिननि खे संभाले वठंदसि। मां नथी चाहियां त मुंहिंजे करे तव्हां जानवरनि जे मथां हथियार सिधा कयो। हितां जल्दी निकरण जी कर। तोखे मुंहिंजी मोहब्बत जो कसम आहे शेर खान। मोहब्बत जो कसम न ॾींदी कर। तुंहिंजो हुकुम अखियुनि ते। दुआ, हाणे छा थींदो? छा वरी छा थींदो? हाणे इहो ई थींदो त आईंदा मुंहिंजो घर खां ॿाहिरि निकिरण बंदि थी वेंदो। त पोइ छा तूं पिंजरे में कैद थी बाक़ी ज़िंदगी गुज़ारण चाहीं थी? जेकॾहिं बाबा साईं ईअं कयो न त अम्मा मुंहिंजी पहुची वेंदी ऐं मूंखे पाण सां गॾु शहर वठी वेंदी। ऐं बाबा नथो चाहे त मां अम्मा सां शहर हली वञा। पोइ त मजबूरन बाबा साईं मूंखे आज़ादी ॾींदो। बाबा साईं, जानब कुर्बाना ताता, पर हाण पानी सर खां तार थी चुको अथव। अञा बि सब्र कयो न त पोइ तव्हांजी इज़त खाक में मिली वेंदी। बाबा साईं, अॼु त मूंसां गॾु पाण जानू अखियुनि सां ॾिसी आयो आहे। हाणे त शक जी का बि गुंजाइश कान्हे। इत्तेफाक न अथव, हकीकत अथव, हकीकत। शेर खान ओट अथव, जंहिं वण सां ॿधंदो उन वण खे खाईंदो। इन मस्त उठ खे बुलो नक में विझण हाणे लाज़मी अथव। अहिड़े मस्त उठ जे टंगुनि में ॾावण ऐं नक में बुलो न आयो न त थी सघे थो अॻिते हली ग़रीबनि जा कखा घर बि लताड़े। असीं हाणे तुंहिंजे हुकुम जा मुंतज़र आहियूं। हुकुम कयो त शेर खान खे सॼे खानदान खे ॿोरनी जी सरहद पार छॾे अचूं। जानू मुंहिंजी दिलि बि इहो ई थी चए त हिन ई वक़्तु हमराह वठी
शेर खान जे सभिनी घर जे बातिन के आलन टूअर में विझी साड़े छॾियो। पर जानू अकुल मलामत करे तो सुभाणे गोठ जे हर माण्हूअ जी ज़बान ते इहो सवाल हूंदो त आख़िर कहिड़ो कारण हो जंहिंजे करे बावल खान शेर खान जो बच्चो बच्चो साड़े छॾियो। पर बाबा साईं कुछ अकुल खां कम वठ। मां नथो चाहियां जानू, मां नथो चाहियां त शेर खान सां दुश्मनीअ जो सबब मुंहिंजे घर जी इज्जत हुजे। अॼु खां पोइ मां पंहिंजी धीअ खे घर में बंदि करे थो छॾियां। ऐं तूं शेर खान सां कंहिं नई दुश्मनी जो सबब पैदा कर। अहिड़ी दुश्मनी जेका सरेआम थी वञे। ऐं जॾहिं मां शेर खान ऐं उन जे घर जे भातिन जे मथां काती वहायां त हर को इहो समझी वञे त इन जो सबब छा हो। जानू जिन्न आहे जिन्न, जंहिंजे पोयां पियो हुनखे मारे जा खारे। ॿिनि ॾींहंनि जे अंदरि बाबा साईं हिन शेर खान खे अहिड़ो बदनाम कया जो पुठि नंढो वॾो चवंदो हुनखे जहिड़े ख़बर में विधो। असी मंड मंडे में ओ नवे में ठिकाणो जॾहिं कंहिंजो सामानो त मिड़नी खणी माठ कई। अरे चुप कर जरा, वञी भित ते चही कुकड़ वांगुरु बांग कढे अचाए मथो तो हाणे डांगूरी। चुप कुराड़ा कुकुड़। बाबा ही वठ, मां तुंहिंजे लाइ शइ आंदी आहे। रे ढोलण, हे ॾिस ॾिस, तूं मुंहिंजे मारण जे कढ पियो आहे निभागा, ऐं मूंखे धक लॻण खां पोइ ही मुंहिंजी ख़िदमत थो करे। ओ बा, तारे जी तारीफ़ करण खां पहिरियों ई पने में जाचे ॾिस ज़हर जी पुड़ी त नथसि। न बाबा न न न, कसम नूर बटारे शइ अथई। अरे ही छा भुगड़ा? हाँ बाबा, खीसे में हुआ ही 5 रुपया, तंहिं करे तुंहिंजे लाइ मां भुगड़ा आंदा। सची मूं वटि खोड़ पैसा हुजनि, मां तुंहिंजे सूफ़ आणिया सूफ़। ओ तारल भा, बाबे जूं ॾाठूं लभनि कोन, बाक़ी छा स्टील जो काकड़ो अथसि जो भुगड़ा भञंदो। तारल इन भुगड़नि बजाए चूसणी आणे ॾींसां त वते हां चूसींदो। न त बहितर हुई त लॉलीपॉप वठी जा, लॉलीपॉप उन शौक़ जा। अरे बस चुप कर। लॉलीपॉप अड़ी बाबा परी तुंहिंजा भाग देखो तोरो वक्त को इज्जत किसके जो गुजरंदो तो महीना छोड़े दे अचण खां पोइ अजाब पड़। सच थी चाहे भाग में भरी, सच थी चाहे भाभी दरवेश आया तेरे दुआ कंदो मां हाणे पिटियास भली कड़ी तो पिटिया ने बाबे जी। असां त तव्हां लाइ कुझु न कयो आहे, पर तव्हां औलाद लाइ छा कयो आहे? तूं बात कर इरड़ी बाक़ी मम्मा माण्हू औलाद खे ॾाढी अलाए छा छा ॾींदा आहिनि। तुंहिंजे पुट मूंखे हथ मारनि ढील वॾींदा, घर आयमि त उहे बि कूड़ा निकिरी पिया। निमाणी वो अम्मा वठी आई अम्मा। तॾहिं त चवां थी त मारे वॾी मम्मा, पर मां बि निमाणी आहियां निमाणी, न चाहींदीसांसि न हथे। अड़ी भागन भरी तुंहिंजा भाग, पिणस ॼण ट्रक भरे ॾिना हस सामान जा। अहिड़ा ई असांजी क़िस्मत खोटी, वञी हाणे औलाद जे आॾो इहा इज़त बची आहे।
जबल वो के करे कुट्टी बोले शिकार जा घर जानू जिन्ना जिन्न जे पोया पौने के मारे जा खारे कमदार सोना सचो आई सचो हां कम एड़ो कनो आ सचल यानी शेर खान जा हौस हवा से खत्म थी वना जे कदे एहो कम कई समझे तो शेर खान असां छडे दींदो सचल आम यही तो चाहा त शेर खान एक दफो मुझे मथा हथ खड़े सजे गोठे मुखे दौड़ाए मुखे पादर हने मोजी जता आई वही तो खैरा वो भोता के एक चक्कर बहानु रहना जो मिले बेचारा मां समझा तो ही जानू असा के इन गोठ में इज्जत सां कोन दींदो असा के इन गोठ में भजाइण जो सलाहूं पिया कर खबर न थी पई त असा जानू जो आखिर बिगाड़े ठाए मां त चाह तो एक चक्कर जानू जे घर हली उन का माफी वठी अचे पर जॾहिं असा जो कोई ॾोही न आहे त पोइ माफ़ी छा थी वठूं जेकॾहिं माफ़ी वठण सां जहिड़ो टरे थो न त जानू असांजे लाइ खॾूं खुटण छॾे ॾींदो असांजे हली वञण सां असांजी इज़त घटि कान थींदी पर पहिरियों शेर खान खां पुछो त हू चवे छा थो जेकॾहिं शेर खान सां ॻाल्हि कई न त हू असांखे ईअं करणु कोन ॾींदो मुंहिंजी सलाह वटि त राति हली जानूअ जे मथे ते हथु फेरे था अचूं न त हू निभागो असांखे जीअण ई कोन ॾींदो जबल ॾाढी कोशिश कई अथम पर वलीदाद जी घरवारी कंहिं बि माण्हूअ खे घर में पेर रखण कोन थी ॾे यार रबू पर मुंहिंजी नासा आहे त ख़ुशि न यार मूं ख़बर ॿुधी आहे त नाज़ा खे कमरे में बंदि करे तालो हणी छॾियो अथम राति ॾींहुं नाज़ा उन कमरे में बंदि आहे रबू यार कोशिश कर मां नाज़ा के वधीक इन अज़ाब में नथो ॾिसी सघां जबल ही वक्त आहे नाज़ा के घरां जबरदस्ती कढण जो वलीदाद ऐं अनवर मौलादाद के कराची खणाए विया आहिनि सॼो घर खाली अथनि सवाइ जन्नत ऐं नाज़ा जे ॿियो केर बि कोन अथनि रबो इन ये मौके खे हथा वञण कोन ॾींदासीं रात मां तो वटि ईंदुसि पोइ गॾिजी ॿई उतां निकिरंदासीं नथो ॾिसी जबल ही वक्त आहे पत्थर जा माण्हू इंसान जी वहशत जो मंज़र जे ॾेखारनि था रिश्तनि खे रुलाइनि था ही पत्थर जा माण्हू